ख़बर शामिल कयूं पिया उस्मान छावड़ी खां। जमायत इस्लामी यूथ विंग जे सदर आसिफ यासीन क़ाइम ख़ानी ऐं जमायत इस्लामी यूथ विंग सिटी सदर मुस्लिम लीग नून जे जनरल सेक्रेटरी मशहूर सिलसिलेवार हलंदड़ ईमान दस्तरख़्वान जे महिमाननि में शिरकत करे नेशनल प्रेस क्लब ते पहुची मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कलंदरी ॿेड़ो हक़ीक़ी तौर ते अल्लाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म जे मुताबिक़ अल्लाह वारनि जे सबब कलंदरी ॿेड़ो जंहिं तरह टेंडो अलायार में पहुची फैज़ ऐं बरकतुनि ज़रिए ख़ल्क़े ख़ुदा खे हिक वक़्त जी मानीअ जो सबब बणिजी ईमान दस्तरख़्वान हर हफ़्ते लॻायो वञे। यकीनन हिन घाटे टोड़ महांगाई जे दौर में ईअं करणु इंतिहाई क़ाबिल तारीफ़ अमल आहे ऐं ग़रीब ऐं मिस्किननि लाइ शहर अंदरि दस्तरख़्वान लॻाए मख़लूक़ ख़ुदा जी ख़िदमत करणु हूंदो वारनि ते लागू थिए थो। हुन वधीक ॻाल्हाईंदे चयो त अवाम महांगाई ऐं गुरबत जी चकीअ में पीसजे पई। उन अवाम खे महांगाई जे तूफ़ान खां बचाइण ऐं मुल्क क़ौम जी तरक़ी ऐं पैदा कयल हथरादू बहरान मां कढण लाइ नौजवाननि खे पंहिंजो भरपूर किरदारु अदा करणो पवंदो, जॾहिं त इंसाननि जी ख़िदमत सां ई अल्लाह पाक ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशनुदी हासिल थी सघे थी। पंहिंजी मदद पाण तहत ईमान दस्तरख़्वान ज़रिए बेहाल मिस्किन ऐं हिन घाटे टोड़ महांगाई जे वरचड़न मिस्किननि खे हिक वेले जी मानी खाराइणी असल इबादत ऐं अल्लाह पाक जी खुशनुदी हासिल करण जो वाहिद ज़रियो आहे। रिपोर्ट करण हनीफ बलोच, बे न्यूज़ उस्मान छावड़ी।